अस्सलाम वालेकुम नाज़रीन, AK सिंध न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। नवाबशाह का ख़बर शामिल कंदा हलूं तो गोलारची के रहवासी नेक मोहम्मद चांडियो गोलारची के रहवासिन दादली नुहानी सां नवाबशाह के अदालत में एक ॾींहुं अॻु शादी करे छॾी। उन मौक़े ते दादली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मां पंहिंजे मर्ज़ीअ सां नेक मोहम्मद चांडियो सां शादी कई आहे, जंहिं ते मुंहिंजा माइट जान जा दुश्मन थी पिया आहिनि। जिन में जावेद अली नुहानी, केहर अली नुहानी, अली मोहम्मद नुहानी, मुमताज़ नुहानी मां मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे संदन जान जो ख़तरो आहे। हुननि चयो आहे त असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। उन्हनि DIG नवाबशाह, SSP ज़िला शहीद में नज़ीराबाद, SSP बदीन खां मुतालबो कयो आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह खां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ गोलारची के रहवासी नेक मोहम्मद चांडियो गोलारची के रहवासन दादली नुहानी सां नवाबशाह जे अदालत में एक ॾींहुं अॻु पसंद जी शादी करे छॾी। उन मौक़े ते दादली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पंहिंजे मर्ज़ी सां नेक मोहम्मद चांडियो सां शादी कई आहे, जंहिं ते संदन माइट दुश्मन थी पिया आहिनि। जंहिंमें जावेद अली नुहानी, केहर अली नुहानी, अली मोहम्मद नुहानी, मुमताज़ नुहानी मां मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे जान जो ख़तरो आहे।